सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। स्वर्ग त असांखे हुजे, पर स्वर्ग में रहण जो तरीक़ो कहिड़ो हुजे, असां उन तरफ़ पंहिंजी तवजा न ॾींदासीं। स्वर्ग में वञूं, उते रहण जी असांखे कला ई न अचे, समझ ई न अचे, असां छा कंदासीं। उते पहुचण खां बाद असांजो अंदाज़ ई न हुजे छा कंदासीं। जंहिं माहौल में वञूं, उन माहौल में हलण त चाहिए। असां हिकु दफ़ो समित थी साहब जेके दुनिया जा वॾा वॾा बादशाहूं हुआ, राजा हुया, सदर हुया, वज़ीर आज़म हुया, उहे सभु आया। सभिनी वॾी दावत थी असांजी। पोइ जंहिं महिल सभु आया, ख़ासि ख़ासि माण्हुनि खे कार्ड इशू थिया, वञनि कार्ड वठी करे उते वञनि। ऐं जन खे कार्ड मिलिया, हिकिड़े खे कुदरती ज़रूरी कमु थी पियो, उहो कार्ड वञी न सघियो पाण न ॿियो दोस्त उनखे चयो मां न वेंदो पिया, तूं वेंदे। एॾे सभु वॾा माण्हू, हुनखे बि शौक़ु सभु हिन मिलण जो, ॾिसण जो, सो बि कार्ड वञे, पर हे बि उन जी लेवल ते पियो वञे। हे बि पंहिंजा कपिड़ा पाए करे चङे नमूने वियो, कार्ड हथ में हुउसि, अंदरि पहुची वियो। हाणे अंदरि पहुची वियो जे बाद हाणे सभु जेके हुया, बादशाह राजा जेके बि हुया, वज़ीर आज़म, सदर साहब, पूरी दुनिया जा जेके सभु गॾु थियल, सॼी समित हुई। हाणे जीअं पहुता, हाणे हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां, पंहिंजी डिग्निटी सां, पंहिंजे अंदाज़ सां सभु शान शौक़त सां हलनि पिया। सभु जेके माण्हू आयल हुआ, उहे बि सभु ओड़ा आयल हुया। हाणे हे त जहिड़ो ॿार तहिड़ो अंदरि, हिन खे पतो कीअं कीअं छाड़ा पोइ अंदरि कीअं वञिबो। हे त वञण सां जिते बुफ़ लॻल हो, कंहिंजो दॿो खणे, कंहिंखे ठक खणे, कंहिंखे ॾिसे छा तयारु कयो अथनि, छा पियो अथनि, जिते वञे कुर्सी सोरे वेही रहे। हाणे जेके एजेंसी वारा ॿिया सभु खड़ा, सभु नज़र, अरे कहिड़े क़िस्म जो माण्हू अंदरि अची विया, काथे सभु दावत ॾियण भुला त न इनखे। आख़िर पोइ हुननि इशारे सां हिकिड़े कमु कयो, पुछो सही आहे केरु। ऐं पोइ आस्ते आस्ते हिकिड़े ॼणे पासे ॾिठुसि, प्यार सां वठी करे पासे को सारी केरु, नालो पुछे, छा केरु, कार्ड वरितेसि, पुछेसि कार्ड कंहिंजो, तूं केरु आहे। चए कार्ड मुंहिंजो दोस्त जो आहे, उहो आयो कोन, इन करे मूंखे ॾेई छॾियईं, मां आयो आहे। पोइ प्यार सां ॿाहिरि वरिती वियसि। ॿाहिरि वरिती, जेको कुझु कयूंसीं इहो त उन्हनि खे पतो, जेको पुछोसीं या कुझु बि, पर अंदरि जंहिंखे रहण जो तरीक़ो बि न आयो, तो इज़त सां ॿाहिरि कोन निकितो, उन माहौल खे एडजस्ट न करे सघे। साॻे नमूने असां स्वर्ग त बनायोसीं, अॻिते स्वर्ग जी चाहत पे रखीसीं, पर स्वर्ग में पहुचूं बि सही, अॻु में असां देवियूं ऐं देवता बणजण त सिखूं। उते पहुचण खां बाद असां देवियूं देवता, स्वर्ग में देवियूं ऐं देवता हूंदा आहिनि, उहे असां हुजो ई न, हुजो ई कुझु उबताड़, त पोइ उन स्वर्ग में केतिरो वक़्तु रही सघंदासीं, या केतिरो वक़्तु रहण ते न वेंदो, उते छा थिए। तंहिंजे करे जेको असां घर स्वर्ग चाहींदा आहियूं, उनजो मक़सदु आहे त असां स्वर्ग तॾहिं चाहींदा आहियूं जीअं असां देवियूं ऐं देवता बणिजूं। हर चीज़ असां सेठ कईसीं, पर ज़िंदगी अब सेठ रही, छाकाणि त ज़िंदगी खे असां सेठ कयोसीं न, उहो देवियूं ऐं देवता न बणायोसीं, उहे जहिड़ा हुयासीं तहिड़ा रहिजी वियासीं। तंहिंजे करे जॾहिं हिते हूंदे सूंदे स्वर्ग नसीब न थियो, स्वर्ग में रहंदे त अॻिते कीअं पहुचंदासीं, कीअं चढ़ंदासीं। हक़ीक़त में हिते स्वर्ग जी चाहत जो मक़सदु हूंदो आहे, हिते स्वर्ग जी तयारी करा, हिते वेही करे स्वर्ग जे लाइ पंहिंजा अंदाज़, पंहिंजी ऊचाई ठाहे, भई पहुचूं, असां उते जीअं वञूं त असां उन लाइक़ु हुजूं, उन माहौल जे मुवाफ़िक़ हुजूं।
तंहिंजे करे असां सभु कुझु बनायोसीं सही पर रहिजी विया। हाणे असां स्वर्ग बनायोसीं पर हाणे स्वर्ग सां गॾु असांखे पंहिंजे रहण जे तरीक़े ते नज़र रखणी। इन करे गुरु पूर्णिमा जो पावन पर्व हक़ीक़त में असांखे स्वर्ग ऐं वैकुंठ जे मंज़िल आहे उते पहुचाइण जो तरीक़ो आहे, उहो मंज़िल रखंदो आहे। ऐं SSD चालीहो हक़ीक़त में उन स्वर्ग ताईं उन वैकुंठ ताईं पहुचण जो प्रोसेस आहे। उते हलण जो पंहिंजो पाण खे बणाइण आहे, पंहिंजो पाण खे ठाहिण आहे। त जीअं असां उहो 40 में वेही करे पंहिंजो अमल, पंहिंजो अंदाज़, पंहिंजो तौर तरीक़ो, पंहिंजी सोच, पंहिंजा वीचार, पंहिंजा अंदाज़, पंहिंजो आहार, पंहिंजो सदाचार, सदवीचार सभ खे असां शुद्ध कंदा वञूं। जीअं असांजी सोच ऐं अमल एतिरा बहितर हुजनि, असां स्वर्ग में पहुचण जे लाइ ओतिरा देवताउनि वांगुरु पॉज़िटिव त थी सघूं, ओतिरा चङा थी सघूं। असांजे अंदरि में जेको नेगेटिव थी, ग़लति सोच, वीचार जेके बि आहिनि उन्हनि सभिनी खे दूर करण जो हिकिड़ो प्रोसेस आहे, तरीक़ेकार आहे। असां उन खे दूर कयूं। इन करे SSD 40 में खाधो पीतो, अंदाज़, तौर तरीक़ो सभिनी ते ध्यानु ॾिनो वेंदो आहे, सभिनी जो ख़्यालु कयो वेंदो आहे। ऐं उहे ॾींहं असां ॾिसंदा वञूं असांजे जीवन में केतिरो बदिलाव खणी करे ईंदा आहिनि, केतिरी बहितरी खणी करे ईंदा आहिनि, केतिरो सुकून ऐं शांती खणी करे ईंदा आहिनि, केतिरो प्यार ऐं मोहबत खणी करे ईंदा आहिनि। छाकाणि त जहिड़ो अन्न तहिड़ो मन, अन्न ऐं मन असांजा ॿई शुद्ध थींदा आहिनि। अञा मथां असां नेम, ध्यानु, सिमरन, जाप, पूजा पाठ, मालिक जी धुन, सिमरन सभु थींदा आहिनि। तो असांजे अंदर खे पूरो शुद्ध व पवित्र करे हक़ीक़त में उन लाइक़ु बणाईंदो आहे जो असां मालिक जे क़रीब वञी सघूं, जे चरणनि में अची सघूं, पंहिंजो पाण खे बहितर करे।